हैदर बख़्श जतोईया उन जो सिंध जे हारियुनि जे लाइ रोल कहिड़ो रहियो टेंडेंसी उन ते ॻाल्हायो। नेक माण्हू हो ऐं उहो किताबु कोन लिखियो पर आउं वियो हुउसि हैदर बख़्श जे ॻोठु कामिड़ सोबे खे वठी वियुसि। कामिड़ जी भेण हयात हुई ऐं चाचो बि हयात हो। चाचो बि उन महिल कामिड़ जो चाचे खां पोइ उन खां पोइ कामिड़ खे वठी वेंदो हुनजो स्कूल ॾिठुमि। कामिड़ पोइ हुनजो घरु ठाहियो उहो ॾिठुमि। उनजी भेण खां कामिड़ जो हाल वाल पुछियुमि। कामिड़ जॾहिं मच जेल मां छुटी आयो त केॾां कंहिं सां कोन कर ॻोठां थी हैदराबाद मां थी मूं वटि कर मीर खां आयो त सलाह करियूं त हाणे हुन सिंध जे पंजाब जे ढलनि ते सुवालु उथारियो। हाणे ढल ते आऊं मुक़दमो दाख़िल करियां लाहौर हाई कोर्ट में वञी ॾिठो। हिते हिकिड़ो सिंधी वकील हो उन उहो एडवोकेट एडिशनल जनरल हो 1 यूनिट थियलु हो। त हैदर बख़्श जी जॾहिं हाई कोर्ट में हुनखे कोर्ट छॾियो त हुन वकील चयो असीं अपील कंदासीं असां स्टे ॾियो। सिंध गवर्नमेंट सिंध हाई कोर्ट स्टे ॾेई छॾियो। वेस्ट पाकिस्तान हाई कोर्ट जी कराची बेंच स्टे ॾेई छॾियो हाई कोर्ट खे। पोइ वरी सुप्रीम कोर्ट में केस वियो उते हलियो। हैदर बख़्श जो केस हलाइण जे लाइ भुट्टो हिते आयो हैदर बख़्श जो हाई कोर्ट में केस थी हलियो ऐं हुनजा ॿिया के वकील हुआ भुट्टो जो आऊं हिन में अपील थींदुसि। बाबा आलीशान बैरिस्टर वकील थो थिए हैदर बख़्श जो भुट्टो सां वकील थी। जॾहिं भुट्टो साहिबु ॻाल्हाइणु शुरू कयो तॾहिं हैदर बख़्श खे पसंदि आयो जीअं बाबा माठ कर ऐं पंहिंजे कुझु पाण हलाईंदो हुन भुट्टे जी जॾहिं कोर्ट में जॾहिं करे बेइज़ती थी। बैरिस्टर माण्हू ख़ुदि शौक़ु सां आयो बीहो केस हलाए थो छाकाणि हुन कानूनी पाण हुनखे सियासत करणी हैदर बख़्श खे सियासी माण्हू थी जीअं हिकिड़ो मशहूरु थी गुज़रियो आहे नालो कहिड़ो आहे या गीता ते तफ़सील लिखियो जेको रंगून में जेल में हो उहो जंहिंते केस थियो जंहिंजे लाइ जनाह उनखे चयो थिए थो 5-7 साल जेल में रहियो 1901 या 5 में जनाह उनजो वकील थी। पोइ जनाह उनखे चयो त तूं जेकॾहिं सियासत कंदे आऊं वकील कोन थींदुसि। हुनजो असां जी सियासी हले थी केस। पोइ जनाह उनजो वकील कोन थियो जॾहिं कांग्रेसी हूंदो जनाह या कांग्रेस में हो 1901 या 5 जी ॻाल्हि आहे। मुंहिंजो पीउ उहो आयो हो नालो कहिड़ो अची वेंदो हुनजो जर्सी ते जेकबाद हो उहो लाड़काणे में आयो लाड़काणे में जलसो ॿुधण जो। महात्मा गांधी बि हिते आयो सिंध में हुन खां सवाइ आयो 2-3 दफ़ा आयो सिंध में। हेॾो अहिड़ो लेख अहिड़ो अशराफ़ माण्हू जी सेक्स जी अशराफ़त जो शायदि उनजी घरवारी आहे जंहिंजी न हुजे हा जंहिंजी घरवारी न हुजे उहा ॿी ॻाल्हि थी पर माण्हू जो घरवारी वॾो शायदि आहे त हू अशराफ़ आहे या न या ॿिए पासे वञे थो या नथो वञे। हैदर बख़्श जी घरवारी शायदि ॾींदी त हैदर बख़्श नेक माण्हू बदमाश न आहे। हैदर बख़्श डिगड़ी में मुख़्तियारकार हो शायदि जमसाउद में हो डिगड़ी में मुख़्तियारकार हो हुते गुलाम मोहम्मद जो जेको ॻोठु आहे गुलाम मोहम्मद जे ॻोठ में हिकिड़ो मौलवी हूंदो हो। हैदर बख़्श जो त फारसी में BA पास कई सो उहो मौलवी फारसी ॼाणींदो त हुन सां ॻाल्हि कंदो। चवनि था त कंहिं माण्हू वॾेरे कंहिं पराई ज़ाल हारी जी विहारी त हैदर बख़्श अंग्रेज़ जे वक़्त में हिकिड़ो क्रिमिनल प्रोसिक्यूटर में कलम आहे त कलेक्टर खे अख़्तियार आहे त कंहिंजी ज़ाल खजी वञे त उनखे ज़ोरी हवाले करे मुड़िसी बदमाश खां वठी उनजे हवाले करे उहो क्रिमिनल प्रोसिक्यूटर में सेक्शन 552 सेक्शन आहे। हैदर बख़्श हिन वॾे खे घुराए चयो त तुंहिंजी ज़ाल हिन हारी जे हवाले कर जे तूं हुनजी ज़ाल थो वठे त तुंहिंजी ज़ाल हिनखे ॾे। इहो फ़ैसिलो हैदर बख़्श कयो। ख़ैर इहा थियो या न थियो पर हुनखे चयईं कोर्ट खुली में हुनखे चयईं त तुंहिंजी ज़ाल हिन जे हवाले कर ऐं उहो हैदर बख़्श ईअं चई सघियो। टेंडेंसी एक्ट ते ॻाल्हायो। हा टेंडेंसी एक्ट हैदर बख़्श जी कोशिशि हैदर बख़्श जे अचण खां पोइ सिंध हारी कमेटी जो अख़बार शुरू थी ऐं लिख पढ़ शुरू थी मेंबर शादी शुरू थी ऐं कॉन्फ्रेंसूं थियूं मुख़्तलिफ़ हंधनि ते। इहे जेको बि हैदर सिंध हारी कमेटी जेको जोश जो जज़्बो हलियो वर्क थियो सो सभु हैदर जे अचण खां पोइ थी वियो।
ॿिया अॻु में ॼटके क़िस्म जी हैदर बख़्श हारी कमेटी हुई, कम्यूनिस्टनि जे हवाले हुई। हैदर बख़्श जो तो ई हुनखे रिफाइन कयो, जदीद कयो, लिख पढ़ूं थियूं, दरख़्वास्तूं थियूं, हारियुनि जा केस कोर्ट में दाख़िल थिया ऐं हारी कमेटी में फ़ैसिलो ज़मीनदार जो जज खे करियो टेनेंसी ट्रिब्यूनल। हैदर चयो हुन जज खे वरी मुख़्ताकार करे जज वटि जज वकील ईंदा, वॾा बींदा, हारी वकील कोन कंदो। तंहिंजे करे हारी कोर्ट में वकालत जो बि हैदर बख़्श ई चयो त वकील न थिए, वकील हारी कोर्ट में अपील नथे थी सघियो। पोइ देरि सां जॾहिं आइन ठहियो पोइ अमेंडमेंट कयूं। मूं हारी कम इन हैदर जो टेनेंसी एक्ट जो सिंधी में तर्जुमो कयो। हा उहो शायदि जेके थी हूंदो उहो मूंखे ज़ोर कयो कासिम पथर जे चवण ते मूं तर्जुमो कयो, उहो छपियोसि। हाणे उहो ई हिकिड़ो तर्जुमो थियल उनमें लिखियो दरख़्वास्त हीअं कबी, अपील हीअं कबी, हीअं थींदी, अपील डिप्टी कलेक्टर, पोइ मथे रिवीज़न कलेक्टर वटि थींदी, पर हली कोन इहो। हारी विड़ी कोन थो सघे न, अणपढ़ियल माण्हू, ग़रीब माण्हू, ज़मीनदार बदमाश माण्हू सां, ॾाढे माण्हू सां की पईंदो। जेको हाकम आहे, असां सिंध में अञा फ़ैसिलो कोन करे सघिया आहियूं, असांजे आलमनि इहा ॻाल्हि कोन लिखी आहे, रिसर्च वारनि इहा ॻाल्हि कोन लिखी आहे त वॾेरो छो ताक़त वारो आहे। ॿाहिराड़ी जे ॻोठ में जेकॾहिं को महिमान ईंदो त वॾेरो वटि ईंदो, जे तपेदार ईंदो त वॾेरे जे वटि ईंदो, जे मुख़्तियार ईंदो त वॾेरे वटि वेंदो, जे कले कमीशन ईंदो वॾेरे वटि वेंदो, वज़ीर ईंदो वॾेरे वटि वेंदो, वॾेरे वटि को वेंदो, वॾेरो सभु कुझु आहे। पर जेकॾहिं डांस थींदा हुआ, मेलनि मलाखनि में ॻाइणियूं मायूं ईंदियूं त पोइ वॾेरनि सां वास्तो थींदो, माण्हुनि सां। ऐं वियुसि जॾहिं हैदराबाद में कयोसि त 47 में अॻे पाकिस्तान अॻे 46 में हारी जलसो थियो पिथोरे में। मूं उहो जलसो अटेंड कयो। उन में लाड़काणे में उहो शायदि हीरोमल जो नालो लाड़काणे जो सूबाई सम्झो मेंबर हो, उहो हारियुनि सां हमदर्द हो, उहो उनखे सदात कढी अलीशान तंबु पिथोरे जे मेले ते हारी जलसो रखियो 46 में। तॾहिं हैदर जतई वारा कोन हुआ हारी कमेटी में, तॾहिं हैदर जतई न हो। उहो हारी को अहिड़ा माण्हू हुआ जेके असांजा नाले वारा कामरेड कोन हुआ। हू लाड़काणे जो आयो हो सूबाई असेंबली जो मेंबर, 46 में जलसो थियो, आउं जलसे में शरीक थियो। उहो जॾहिं से पूरो जलसो थियो तॾहिं गुलाम नबी शाह उमरकोट जे तारीख़ जहिड़ो ॻोठु आहे, वॾो पुराणो ॻोठु आहे। उहो हिंदको ॻोठु हो, नालो गुलाम शी जो सैयद हुआ, पर ज़मीनदार हुआ पिथोरे में, ऐं गुलाम नबी शाह में ज़मीनदार हुआ, थोरेनार में ज़मीनदार हुआ। उन्हनि ज़मीनदारनि जॾहिं मानी खाइण वेठासीं, जुदा कमरे में वेठासीं, तॾहिं चवाई मोकिलियो त ज़मीनदार आयल आहिनि गुलाम नबी शाह जा, सो असां मिलंदा। सो असां सां मिलिया। ऐं शागिर्द वेठो हुओ, वॾो माण्हू हो, असेंबली मेंबर हो। उन मुस्लमान उन हिंदू ज़मीनदारनि चयो त हीउ जेको जलसो कयो आहे, इहो त मुस्लमान ज़मीनदार असांखे तंग करण जे लाइ असांजे हारियुनि खे अॻिते था हलाइनि त सही, असांजी ज़मीनूं छॾे वञूं या ज़मीनदारी न करियूं। तंहिंजे करे अव्हां जी जेका हारी कमेटी आहे, हक़ीक़त में असां हिंदू ज़मीनदारनि खे तंग करण लाइ खोली अथऊं। हाणे हू असेंबली मेंबर खे वोट खपंदा, उहो माण्हू कागरी थी वियो आहे, सो घबराइजी वियो। मूं उनखे चयो त सेठनि खे मूं ॿुधायो त ॻाल्हि ॿुधो त देगिड़े में गोश्त ऐं पटाटा विझो त पटाटा ॻरी वेंदा, गोश्त कोन ॻरंदो। तंहिंजे करे इनकलाब जो पहिरीं कमज़ोर माण्हू ते इनकलाब हमिलो कंदो, ॾाढे माण्हुनि खे देरि सां कंदो। तंहिंजे करे पहिरीं हिंदू ज़मीनदारनि खे तंग कंदा, पोइ मुस्लमान ज़मीनदार खे तंग कंदा। साॻी ॻाल्हि मसूद जेका कई, ऐं उहो विरोही हो, कहिड़ो नालो हुउसि, काज़ी फैज़ महमूद, मसूद जेका करे ज़मीनदारियूं बटायूं कंदा, पर घणे भाङे बटायूं हिंदू ज़मीनदारी थींदी। हुन तहरीक वॾो कमु कयो मसूद। हुन खणी उहो सिख माराया, पोइ फसाद कराया, उहा ॻाल्हि हली। कोटा वियो हो जिरगे में कोशिशि करण जे लाइ,
त पाकिस्तान जो हाई वोट करे। पाकिस्तान में हो त सिंध जो फ़ैसिलो कंदे असेंबली कंदी, बलूचिस्तान जो फ़ैसिलो जिरगे जा ऑफिशियल मेंबर जेके सरकारी मेंबर आहिनि कोटा म्यूनसिपालिटी जा मेंबर कंदा। इहे तॾहिं मसूद उते वियो। मसूद पोइ खोली हुई मस्जिद खोली हुई लाहौर में, जंहिंमें उर्दू में नमाज़ पढ़ंदो हो। बांग उर्दू, अलाह सब तू वॾा आहे, बांग उर्दू में ॾींदा। मसूद और उर्दू में बांग कराई। तुर्की वांगुरु, तुर्की में जीअं ॾियनि था। जेको अलाह अकबर चवंदो त उहो बांग उर्दू में ॾींदो। उहा मस्जिद खोली हुई लाहौर में, मस्जिद खोली मसूद।